दड़ो में सिंध मेमोन यूथ इतिहाद जिला सिजावल तरफा आजियाणो ॾिनो वियो। ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि सां लाॻापियल अॻुवाणनि वॾे में शिरकत कई। मेमोन इतिहाद तरफा तालीम, सिहत ऐं ॿियनि फलाही कमनि खे हथी ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। मेमोन बिरादरी खे हर शहर ऐं वाहण वस्तीअ में मुतहरिक करण जो पिणु ऐलान कयो वियो। दड़ो जे अरबाब हाउस ते सिंध मेमोन यूथ विंग जिला सिजावल जी नई बाडी जी चूंडियल ज़िलई सदर अरबाब कामरान वज़ीर मेमोन तरफा इतिहाद जे अॻुवाणनि ऐं एग्ज़ीक्यूटिव कमेटी जे मेंबरनि जे मान में ईद मिलन पार्टी जो इत्माम कयो वियो। ईद मिलन पार्टी में मीरपुर भठोरो, सिजावल, दड़ो, चूहड़ जमाली, जाती, बेलो ऐं ॿियनि शहरनि ऐं ॻोठनि जे मौज़िज़ उहिदेदारनि ऐं मेंबरनि शिरकत कई। इन मौके ते सिंध मेमोन इतिहाद जे सरपरस्ती आला अरबाब वज़ीर अहमद मेमोन, ज़िलई सदर अरबाब हाजी रमीज़ुद्दीन मेमोन, जनरल सेक्रेटरी हाफिज रियाज मेमोन, यूथ विंग जिला सिजावल जे सदर अरबाब कामरान मेमोन, डॉक्टर हनीफ मेमोन, डॉक्टर दिलावर अब्दुल गफूर मेमोन, प्रेस क्लब दड़ो जे सदर एजाज अख्तर मेमोन, डॉक्टर अफजल मेमोन, शहजाद मेमोन समेत मुख़्तलिफ़ अॻुवाणनि ख़िताब कयो। हिननि चयो त मेमोन सॼे सिंध समेत सॼी दुनिया में हिकु तरक़ी पज़ीर बिरादरी तौरु सुञाणे वञनि था। असांजो अहम मिशन इहो आहे त मेमोन बिरादरी समेत ॿियनि बिरादरी जे ग़रीब माण्हुनि जी हर मुमकिन मदद कई वञे। हिननि चयो त सिंध मेमोन इतिहाद जो सभ खां अहम मक़सद तालीम, सिहत ऐं बिरादरी जे फलाह बहबूद लाइ वध खां वधि कमु करणु आहे। इन लाइ मेमोन बिरादरी खे ज़िले जे हर शहर, ॻोठ ऐं वाहण वस्ती में मज़बूत ऐं मुनज़िम करण लाइ जामे हिकमत अमली जोड़े रहिया आहियूं।